ग्रामीण सिंध न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। हींअर ख़बर शामिल कंदासीं वगण खां अब्दुल सत्तार मुगेरी जी रिपोर्ट मूजिब वगण थाणे जे हद ॻोठ वक्का मोरी वटि नामालूम मोटरसाइकिल सवारनि 3 हथियारबंदनि फ़ौरन ॻोठ अलीअ साहिब वासी नौजवान अली मोहम्मद मुगेरी खां हज़ारे रुपया रोक रक़म मोबाइल फ़ोन ऐं मोटरसाइकिल फुर करे आसानी सां फ़रार थी विया। ख़बर पवण ते ॻोठाणनि पहुची फुर वाक़े ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इंडस हाईवे ते धरणो हणी पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ॻोठाणनि चयो त पुलिस अमन अमान कराइण में मुकमिल तौर ते नाकाम थी वई आहे। असांजे नौजवान खां ॾींहं ॾिठे जो फुर कई वई आहे। ॻोठाणनि एसएसपी कंबर सिद्धार्थ कोट खां अपील कंदे मुतालबो कयो आहे त असांजे नौजवान अली मोहम्मद मुगेरी खां फुर थियल मोटरसाइकिल रोक रक़म ऐं ॿियो सामान वापसि कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। भई असां बि लथा ते मोरी खां त असां पोयूं आया कंदे मोटरसाइकिल खसियऊं बटूं उहो खसियऊं 2 ॼणा पिस्तौल सां हिकिड़ो डाइवर जेको हलाए पियो हिकिड़ी आई फ़ोन आहे ऐं हिकिड़ी आहे सैमसंग।